बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 15 दर्जे 8 मां, जंहिंजो उनवान आहे सिंधी अदब जी मुख़्तसिर तारीख़। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ क़दीम माना आगाटे, लफ़्ज़ सूरत माना शिकिल, लफ़्ज़ सूरियाई माना दिलेरी, लफ़्ज़ निर्वार माना ज़ाहिर, लफ़्ज़ अज़ीम माना वॾो, लफ़्ज़ मकाला माना मज़मून, लफ़्ज़ तहक़ीक़ माना खोजना, लफ़्ज़ रस्मल ख़त माना अलिफ बे, लफ़्ज़ विरहांगो माना तक़सीम। पोइ लफ़्ज़ आहे शाहूकार माना दौलतमंद, लफ़्ज़ नीम माना अधु, लफ़्ज़ ज़िक्र माना ॻाल्हि, लफ़्ज़ सुनहरी माना सोन जहिड़ो, लफ़्ज़ बराबर जा माना हिक जेतिरा, लफ़्ज़ मोहसन माना एहसान कंदड़, लफ़्ज़ तशरीह माना सम्झाणी, लफ़्ज़ ओट माना आॾ, लफ़्ज़ रोशनास माना वाक़ुफ़। मश्क अलिफ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब लिखो। नंबर पहिरियों सवाल, सिंधी ॿोलीअ में लिखत वारी सूरत कॾहिं खां मिले थी? जवाब, सिंधी ॿोलीअ में लिखत वारी सूरत मुअन जे दड़े खां मिले थी। नंबर ॿियो सवाल, नंढे खंड में क़ुरान शरीफ़ जो तर्जुमो सभ खां पहिरीं कहिड़ीअ ॿोलीअ ऐं कहिड़े सन में थियो? जवाब, नंढे खंड में क़ुरान शरीफ़ जो सभ खां पहिरियों तर्जुमो सिंधी ॿोलीअ में 883 ईस्वीअ में थियो। नंबर टियों सवाल, सूमरनि जे दौर में कहिड़ा रूमानवी दास्तान मिलनि था? जवाब, सूमरनि जे दौर में ससुई पुन्नू ऐं उमर मारीअ खां सवाइ दोदे सूमरे जी बहादुरी ऐं सूरिहाईअ जो ज़िक्र बि मिले थो। नंबर चोथों सवाल, समन जे दौर में कहिड़ा शाइर ऐं बुज़ुर्ग पैदा थिया? जवाब, समन जे दौर में अहम शाइर क़ाज़ी काज़न हो। नंबर पंजों सवाल, कल्होड़नि जे दौर में सिंधी ॿोलीअ जो कहिड़ो अज़ीम शाइर पैदा थियो? जवाब, कल्होड़नि जे दौर में सिंधी ॿोलीअ जो अज़ीम शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैहि पैदा थियो। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखी जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि क़दीम, सूरिहाई, रस्मल ख़त, ओट, विरहांगो, रोशनास। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे क़दीम माना आगाटे। जुमिलो लिखंदासीं, सिंधी ॿोली तमामु क़दीम ऐं शाहूकार ॿोली आहे। पोइ लफ़्ज़ आहे सूरियाही माना दिलेरी। जुमिलो लिखंदासीं, बैतनि में दोदे सूमरे जी सूरिहाई जो ज़िक्र बि मिले थो। पोइ लफ़्ज़ आहे रस्मल ख़त माना अलिफ बे या लिखत। जुमिलो लिखंदासीं, सिंधीअ जी हाणोकी रस्मल ख़त अंग्रेज़नि जे दौर में ठही। पोइ लफ़्ज़ आहे ओट माना आॾ। जुमिलो लिखंदासीं,
हू भित जी ओट में बीठो हो। पोइ लफ़्ज़ आहे विरहंगो माना तक़सीम या विरासत। जुमिलो लिखंदासीं नंढे खंड जो विरहाङो 1947 ईस्वीअ में थियो। पोइ लफ़्ज़ आहे रोशनास माना वाक़ुफ़। जुमिलो लिखंदासीं सिंधी अदीबनि आलमी अदब बे रोशनास करायो। जीम हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। लफ़्ज़ आहिनि जदीद, बुज़दिली, नसर, ख़ामिन, शाहूकार, हाकिम। जी दोस्तों हाणे लफ़्ज़नि जा ज़िद लिखंदासीं। लफ़्ज़ जदीद ज़िद क़दीम, लफ़्ज़ नसर ज़िद नज़म, लफ़्ज़ शाहूकार ज़िद ग़रीब, लफ़्ज़ बुज़दिली ज़िद बहादुरी, लफ़्ज़ ख़ामिन ज़िद सुठायुनि, लफ़्ज़ हाकिम ज़िद महकूम। दाल हेठि ॾिनल खाल भरियो। जी दोस्तों हाणे खाल आहिनि इन्हनि खे भरींदासीं। नंबर पहिरियों खाल सिंधी ॿोली नंढे खंड जी तमामु खाल ऐं शाहूकार ॿोली आहे। खाल में लिखंदासीं क़दीम। नंबर ॿियो खाल साल 712 ईस्वीअ में खाल सिंध फ़तह कई। खाल में लिखंदासीं अरबन। नंबर टियों खाल साल 883 ईस्वीअ धारे क़ुरान पाक जो खाल ज़बान में पहिरियों तर्जुमो थियो। खाल में लिखंदासीं सिंधी। नंबर चोथों खाल अरबन खां पोइ खाल जो दौर शुरू थियो। खाल में लिखंदासीं सूमरन। नंबर पंजों खाल सूमरन खां पोइ खाल जो दौर शुरू थियो। खाल में लिखंदासीं समन। नंबर छहों सन खाल धारे मखदूम अबू अल हसन सिंधीअ सिंधी ज़बान जी नई रस्मल ख़त ठाही। खाल में लिखंदासीं 1700 ईस्वी। नंबर सतों खाल क़ुरान पाक जो पहिरियों लफ़्ज़ी तर्जुमो मटियारीअ जे आख़ूंद खाल कयो जेको खाल में छपिजी पधिरो थियो। पहिरें खाल में लिखंदासीं अज़ीज़ुल्लाह मेमण, ॿिए खाल में 1870 ईस्वी। नंबर अठों मिर्ज़ा कलीच बेग पहिरियों सिंधी अदीब आहे जेको सिंधी अदब जो मुहसन ऐं सिंध जो खाल सॾिजे थो। खाल में लिखंदासीं शेक्सपियर।